ज़िले काउंसिल मटियारी के अॻूणे चेयरमैन ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी के अॻवान मखदूम फ़खर ज़मा मटियारी तालुके जी यूनियन काउंसिल फ़कीरनो होथियाणी में पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां इलेक्शन में बीठल उम्मीदवारनि मियां मोहम्मद शोरो, फ़कीर मोहम्मद लाइक नोह पोटो, फ़कीर मोहम्मद संग्रासी ऐं ॿियनि उम्मीदवारनि जी इलेक्शन वर्क मुहिम हलाइण लाइ गाॾियुनि ऐं मोटरसाइकिल सवार माण्हुनि सां गॾु रैली जी सूरत में दिया खान टालपुर, खंडू स्टॉप मखदूम, फ़खर ज़मा हाउस, ॻोठ मोहम्मद बच्चल ख़ासखेली, ॻोठ मोलेडिनो सेतो, ॻोठ उघम वसाण, ॻोठ मेवो साहिवाल, ॻोठ सुबदार लाशारी, दरगाह फ़कीरनो होथियाणी में रखियल कॉर्नर गॾिजाणियुनि में शरीक थियो। मखदूम फ़खर ज़मा ऐं इलेक्शन में बीठल उम्मीदवारनि जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। हर हंधि मथनि गुलनि छावर करे संदन आजियां कई वई। कॉर्नर गॾिजाणियुनि में शिरकत बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मखदूम फ़खर ज़मा चयो त यूसी फ़कीरनो होथियाणी जी मुख़्तलिफ़ बिरादरियुनि नोहपोटा, वसाण, टालपुर, लाशारी, सहता, साहिवाल, खोसा, सोलंगी, ख़ासखेली, सैयद, डाहिरी, सुमरा, संग्रासी, गुज्जर, चौहान, बागड़ी, ओड, भील ऐं ॿियनि बिरादरियुनि जे माण्हुनि पारां मिलियल मोट बाद असांजे पैनल ते बीठल उम्मीदवारनि जी कामयाबी यकीनी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची